अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। ॾुख जी ख़बर KTV कल्चरल रिपोर्टर शाहीन सिंधिया जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जो भलोड़ लोक फनकार हैदर रिंद बीमारीअ सां जहिड़ींदे शाशरो जी अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। कुझु महीना पहिरियां गुरबत सबबि हैदर रिंद सिंध जी सक़ाफ़त खाते खां इलाज कराइण लाइ माली मदद जी अपील कई हुई, पर सक़ाफ़त खाते तोड़े सिंध सरकार संदसि काई मदद न कई। अॼु समी आलनि अखियुनि सां मरहूम खे मिटीअ मां हवाले कयो वियो ऐं KTV पारां थर जे हिन सुरीले राॻीअ जे विछोड़े ते ॾुख जो इज़हार कजे थो। ख़बरुनि जी दुनिया।